जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। पूज्य सिंधी पंचायत शनिचरी पड़ाव द्वारा श्री गुरु नानक देव जयंती जे उपलक्ष्य में पाठ साहब सत्संग कीर्तन व सुखमनीअ जो पाठ रखियो वियो आहे। पूज्य सिंधी पंचायत शनिचरी पड़ाव बिलासपुर जे द्वारा मानवता जा पथ प्रदर्शक जगत गुरु श्री गुरु नानक देव जयंती जे उपलक्ष्य में हर ॾींहुं गुरुद्वारे में धार्मिक आयोजन आस्था सां थियो रहियो आहे। पूज्य सिंधी पंचायत शनिचरी पड़ाव जा अध्यक्ष रूपचंद डोडवानी जानकारी ॾींदे हुए ॿुधायो कि रोज साज सज्जा हले थी पई। उन खां पोइ भाई वरियराम दरबार शनिचरी पड़ाव में श्री गुरु नानक देव जयंती जे उपलक्ष्य में 3 अक्टूबर श्रद्धा सां भक्ति सां ऐं उत्साह सां पाठ साहब जो प्रारंभ थियो रहियो आहे। इन सां गॾु ई हर ॾींहुं अलॻि अलॻि धार्मिक कार्यक्रम थींदो थो रहे पियो। गुरुद्वारे में हर ॾींहुं सुबुह जो 8 खां 9 कटनी मां आयल भाई महेश कुमार द्वारा सत्संग कीर्तन हले थो पियो ऐं उन खां पोइ आरती अरदास करे प्रसाद वितरण कयो थो वञे पियो। हिन अवसर ते समाज जा हर वर्ग जा माण्हू उपस्थित थियनि था, मथो टेकनि था ऐं पंहिंजे परिवारनि लाइ सुख समृद्धि जी कामना कनि था पिया। एकादशी ॾींहं खां असांजे समाज जा खोड़ परिवार गुरुद्वारे परिसर में अची करे पच भीखम दीपक पंज ज्योति प्रज्वलित करे पंहिंजे परिवार जी सुख समृद्धि जी कामना कनि था पिया ऐं इन सां गॾु ई समाज जी कन्या पंहिंजे सुठे वर जी कामना कंदे हुए 9वें ॾींहं खां कन्या 3 ॾींहंनि जो व्रत रखनि था पिया। गुरुद्वारे में महिला विंग जे द्वारा शाम जो 5 खां 7 ताईं हर ॾींहुं सुखमनी पाठ थियो रहियो आहे, जंहिंमें भारी संख्या में समाज जी महिलाऊं उपस्थित थियनि थियूं पियूं। हिन अवसर ते सत्संग कीर्तन में आरती ऐं अरदास खां पोइ प्रसाद वितरण थिए थो पियो। हिन में प्रमुख रूप सां कोमल वाधवानी, आशा वाधवानी, वर्षा वाधवानी, लाजवंती खुशलानी, कला देवी राजवानी, मीरा मलघानी, अनीता डोडवानी, निकिता डोडवानी, मीरा सोनी, रोशन साधवानी, दीपा रामानी, मंजू बोधवानी, अनुसुया ठारवानी, लता हरदवानी, मीरा हरजानी, कविता डोडवानी, कंचन ठारवानी, कविता खुशलानी, लक्ष्मी जागवानी सगत समाज जी कई महिलाऊं भारी संख्या में उपस्थित हुयूं। पूज्य सिंधी पंचायत शनिचरी पड़ाव हिन कार्यक्रम में सभिनीनि खे चए थी पई कि सह परिवार अची शामिल थियो ऐं पंहिंजे जीवन खे सफल बनायो। हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में प्रमुख रूप सां प्रीतम दास नागदेव, राधेश्याम मलघानी, मुरली मलघानी, गोपी ठारवानी, कैलाश मलघानी हुया। सेवक वाधवानी, नवल बुदानी, जगदीश हरदवानी, अवध अनानी, प्रकाश शिवदासानी, उत्तम बोधवानी, किशन चंद रामानी, अजित ठावरानी, प्रकाश आडवानी, अशोक चावला, राम आडवानी, दयाराम साधवानी, अशोक नथानी, घनश्याम चावला, भाई प्रताप राय वाधवानी, दिलीप जगवानी सगन महिला विंग ऐं सभी सदस्यनि जो सामूहिक सहयोग रहियो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।